नाज़रीन नवाखे हिक ॿी अहम ख़बर कराची खां तालीम खातो IBA ज़रिए भर्ती कयल 800 शकी करार ॾिनल JST ऐं PhD उस्तादनि बाबति फ़ैसिलो न करे सघियो आहे। बिल्कुल नाज़रीन, कराची खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। उम्मीदवारनि खे बिटो डोमिसाइल ऐं सुञाणप कार्ड ते मुस्तक़िल पतो ॿियनि सूबनि जो हुअण बावजूद ऑफर ऑर्डर जारी थियण जो इंकशाफ थियो हो। नया तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक मीरानी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जो तालीम खातो IBA ज़रिए भर्ती कयल 800 शकी करार ॾिनल JEST ऐं PhD उस्तादनि बाबति फ़ैसिलो करे न सघियो आहे। सिंध में तालीम खाते तरफ़ां IBA ज़रिए जेके ताज़ो उस्ताद भर्ती कया विया उन्हनि मां डबल डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड ते मुस्तक़िल एड्रेस ॿियनि सूबनि जी हुजण बावजूद उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जो इंकशाफ थियो, जंहिंखां पोइ AG सिंध एतिराज़ कंदे अहिड़नि उस्तादनि खे पघारूं ॾियण खां इनकार कयो। AG सिंध जे एतिराज़नि खां पोइ कानूनी मुंझारा ख़तमु करण लाइ तालीम खाते जी अख़्तियारियुनि सर्विसिस खाते जे सेक्रेटरी खे 2 महीना अॻु ख़त लिखी कानूनी राय घुरी हुई, जंहिं ते अञा ताईं का बि अॻभराई थी न सघी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जन उस्तादनि खे शकी करार ॾिनो वियो हो उन्हनि में कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा 800 खां वधीक उस्ताद शामिल हुआ, जिन मां 32 ॼणनि जा डोमिसाइल डबल हुआ, जॾहिं त 768 उम्मीदवार अहिड़ा हुआ जंहिंजे शनाख्ती कार्डनि ते मुस्तक़िल पतो पंजाब, KP ऐं बलोचिस्तान सूबनि जो लिखियल हो। जी वॾी महिरबानी नाज़रीन, मुश्ताक मीरानी तफ़सील ॾिना आहिनि।